ख़ासी अदालत डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खिलाफ़ दाख़िल मुक़ाबले वारो केस ख़ारिज करे छॾियो आहे। अदालत डॉक्टर शाहनवाज़ खिलाफ़ पुलिस जो केस कूड़ो करार ॾींदे ख़त्म करे छॾियो। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। अदालत तरफ़ां कूड़े मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरनि अहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं अवांखे अहम ख़बर जे हवाले सां त मीरपुर ख़ासी अदालत डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खिलाफ़ दाख़िल मुक़ाबले वारो केस ख़ारिज करे छॾियो आहे। अदालत डॉक्टर शाहनवाज़ खिलाफ़ पुलिस जो केस कूड़ो करार ॾींदे ख़त्म करे छॾियो। अदालत तरफ़ां कूड़े मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरनि अहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासी अदालत डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खिलाफ़ दाख़िल मुक़ाबले वारो कूड़ो केस ख़ारिज करे छॾियो। अवांखे ॿुधायूं पिया अदालत डॉक्टर शाहनवाज़ खिलाफ़ पुलिस जो केस कूड़ो करार ॾींदे ख़त्म करे छॾियो आहे। अदालत तरफ़ां कूड़े मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरनि अहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहिनि आज तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासी अदालत डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खिलाफ़ दाख़िल मुक़ाबले वारो केस ख़ारिज करे छॾियो आहे। अदालत डॉक्टर शाहनवाज़ खिलाफ़ पुलिस जो केस कूड़ो करार ॾींदे ख़त्म करे छॾियो। अदालत तरफ़ां कूड़े मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरनि अहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन के अपडेट कर रहा आहियूं त मीरपुर ख़ासी अदालत डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खिलाफ़ दाख़िल मुक़ाबले वारो केस ख़ारिज करे छॾियो आहे। अवांखे आगाह कंदा आहियूं त अदालत डॉक्टर शाहनवाज़ खिलाफ़ पुलिस जो केस कूड़ो करार ॾींदे ख़त्म करे छॾियो। अदालत तरफ़ां कूड़े मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरनि अहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। मीरपुर ख़ासी अदालत डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खिलाफ़ दाख़िल मुक़ाबले वारो केस ख़ारिज करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कनि था मीरपुर ख़ास मां ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खां। नज़ीर पंवर, केस ख़ारिज कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, डॉक्टर शाहनवाज़ के मुक़ाबलो ॾेखारे मारण वारे पुलिस पारां जेका दाख़िल कयल FIR जेका सिंधड़ी पुलिस CIA पुलिस केस जी जेका जांच ऑफिसर खिलाफ़ जेको कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे, जॾहिं त 19 सितंबर की रात जो उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज़ कुंबर के जाली मुक़ाबले में क़त्ल करण वारे पुलिस पारां दाख़िल कयल FIR नंबर जो 45 के जुडिशनल मजिस्ट्रेट 3 की अदालत खत्म करे छॾियो आहे। जॾहिं त जज साजिद इकबाल पारां जारी कयल फैसले में पुलिस पारां जेको ॾेखारियल मुक़ाबले के कूड़ो करार ॾींदे केस जे फरियादी ऐं कूड़े मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरी टीम के साॻे वक़्तु कूड़े मुक़ाबले में हिसो वठंदड़ CIA जे अहलकार हिदायत नाराज़ ऐं उन्हनि जी समूरी टीम मुक़ाबले बाबति शाहिदी ॾींदड़ ॿिनि प्राइवेट गवाहनि खिलाफ़ 182 जी जेका कार्रवाई लाइ हुकुम जारी करे छॾियनि। अदालत साॻोरे हिन कूड़े मुक़ाबले जी जांच करे उनखे जेको सही करार ॾींदड़ केस जे जांच ऑफिसर जेको आहे SHO अब्दुल रज़ाक जमाली खिलाफ़ पिणु जेको आहे 166(2) जी जेका कार्रवाई लाइ एंटी करप्शन अदालत हैदराबाद खे लिखी छॾियो आहे। अदालत साॻोरे 182 जी कार्रवाई जे सिलसिले में SHO सिंधड़ी ऐं DIG मीरपुर ख़ास खे नोटिस पिणु जारी करे छॾिया आहिनि। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नज़ीर पंवर।